यार सौदो ले मांगे सौदो ले यार सौदे जो टाइम ना है बाबा, निकर दुकान बंद करनो आ। शाबाश शाबाश, यार तकड़ कर। शेरी भी करनी है मांगे सौदो खपंदो आहे यार ये न कर यार। यार तो के खबर ना है ये हालात एडा खराब थी विया है। 7 बजे खां पो चयो थन त घर खां बाहर ना निकरो, मुझो रोड ते दुकान आ बाबा। निकरण जी कर जल्दी कर बाबा। यार शहरी के छाड़ तू को खणजी वञू तो वो वीडियो कौन ॾिठी थी, जंग में गोली हणे थो। एडो खतरनाक सिचुएशन थी वई आ। मालिक साईं करम करे, अलाए छा थी वियो आ असांखे। ॾुखियो जहान थी वियो आ बाबा। तव्हां वञी घर में वेही रहो, शाम जे टाइम ॿाहिरि न निकिरंदा कयो। ही जहान ॾुखियो थी वियो आहे। एतिरे क़दुर जो हू अवां कोन ॾिठो त हिकिड़ो मास्तर वीचारो बंदूक खणी ॿाहिरि निकितो त मां हिन धाड़ेलनि खां पंहिंजी हिफ़ाज़त कयां, पर अफ़सोस उहो बि वीचारो मारिजी वियो। ईअं न थिए किथे खणिजी वञूं। अल्लाह खैर कंदो। मांखे यार सौदो ले अॼु रात शेरी करणी आहे मांखे यार। यार तोखे ॾियां थो, पर यार मां अव्हांखे इहा गुज़ारिश कयां थो। सॼो ॾींहुं पियो आहे, सॼो ॾींहुं अव्हां कमकार खां वांधा थी जॾहिं शाम जो ईंदा आहियो घर, उन महल छो न ईंदा आहियो सामान वठी वञो। ख़ुदा जा बंदा, जेको अगरि अगवा थी वञे उन्हनि जे पोयरनि जो अव्हां हाल ॾिठो आहे। अव्हां जे पोयरनि जो छा थींदो। असां मज़दूर माण्हू आहियूं, सॼो ॾींहुं कमाए कमाए 500-800 न कमाईंदा आहियूं। जे खणिजी वञूं, उन्हनि जी डिमांड अव्हां ॿुधी आहे, लखे रुपया उन्हनि जी डिमांड आहे। अॼु मां तव्हांखे सौदो ॾियां थो, पर ॿीहर इहा ग़लती न कजां ऐं 7 बजे खां पोइ कॾहिं बि न अचिजां, ठीकु आहे? ठीक आहे। ठीकु। यार अलाए छा थींदो। जल्दी जल्दी हिननि खे सामान ॾेई वठां। अल्लाह साईं हिन ज़िले वारनि जी तोखे बारत आहे ऐं इन्हनि मिसकीननि जी तोखे बारत आहे जेके शाम जो निकिरनि था, सौदो वठनि था। अबा छा हुजे ॿियो, जल्दी ॿुधाईंदो वञ, टाइम न आहे। बिस्किट वग़ैरह हाँ हे वठो बाबा, हे वठो, जल्दी कयो। अब दुकान बंद कयो।